नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त म्यूनसिपल अमलदारनि पारां अॼु चौथे ॾींहुं बि घोटकी जे मुख़्तलिफ़ इलाइक़े डेवरी रोड समेत ॿिनि हंधनि जा केतिरा ई दुकान ढाहे पट करे छॾिया आहिनि। इन हवाले सां डेवरी रोड ते डठल दुकानदारनि जे मालिकान जानी शंकर, मनीष कुमार, गुरमुख दास, फज़ल इकबाल, अशोक कुमार, रमेश लाल, नंदलाल ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त घोटकी म्यूनसिपल जे CMO नादिर शाह अमरूटी असांजा बिना नोटिस जे दुकान ढाहे पट करे छॾिया आहिनि। हिननि चयो त असांजी दुकाननि में पियल लखे रुपए जो सामान तबाह कयो वियो। हिननि चयो त असां दुकान हलाए बचनि जो पेट पालींदा हुआसीं, हाणे दुकान ढही पिया आहिनि, बचा किथां पालींदासीं। हिननि चयो त पीपल्स पार्टी जो मंशूर आहे त रोटी कपिड़ा ऐं मकान, पर इहो सभु असां खां खसियो वियो आहे। इन मौक़े ते मुतासिरीन PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध ऐं DC घोटकी खां मुतालबो कयो त असांजो थियल लखे रुपयनि जो नुक़सान जो नोटिस वठी मुनासिब जगह फराहम कई वञे जीअं असां पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र करे सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।